जी नाज़रीन, असां हिते पहुता आहियूं पंहिंजो इब्राहिम हैदरी भंडार बेट ते जेको वफ़ाक़ पारां कब्ज़ो कयो वियो आहे, सो उते असां वेंदासीं लांचन जे ज़रिए। हिते सियासी समाजी धुरियुनि पारां जेको गॾियल भंडार बेट ऐं जेको आहे डेंगी बेट ते मुज़ाहिरो कंदा, सो लांचन जे ज़रिए पाण वञी रहिया आहियूं। जी सभिनि ॾिठो आहे त सभु क़ौमपरस्त धुरियूं दानिश्वर अदीब सभु इन नुक़्ते ते जेके से गॾु आहिनि। हाणे जेको अवाम इहो चवंदो त क़ौमपरस्त पाण में गॾु नथा थियनि, उन्हनि खे त हाणे सभिनि क़ौमपरस्तनि सां गॾु थियणु खपे। जॾहिं त क़ौमपरस्त पंहिंजा वीसा विसारे सिंध जी मालिकी जे लाइ, सिंध जी धरती जे मालिकी जे लाइ, उनजे बेटनि जी मालिकी जे लाइ पाण सभु कठा थिया आहियूं। सॼी सिंध खे सरापा एहतिजाज थियणु खपे ऐं सभिनि क़ौमपरस्तनि खे सपोर्ट करणु खपे त जीअं असां पंहिंजी धरती बचाए सघूं। दोस्तों जेको इन वक्त ही नेवी जा जेके फौजी आहिनि उहे रोकनि पिया डिंगी बेट ते अचण लाइ। तव्हां ॾिसी सघो था त नेवी जी जेको फोर्स आहे जेकी डिंगी बेट ते जेको आहे पहुचण जे लाइ रस्ता रोक करे पई। तव्हां ॾिसी सघो था जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त रस्ता रोकनि पिया ऐं जेको आहे ॾिसी सघो था त हिन वक़्तु रस्ता रोक जो कई पियो उधर नहीं जाएंगे, उधर नहीं जाएंगे, ट्रेन में जाएंगे हम। जजीरे पे जाएंगे, जजीरे पे। अवां ॾिसी सघो था त रस्ता रोकनि पिया जेको आहे बेट ते पहुचण लाइ। असांजे काफ़िले खे जेको आहे रोकियो पियो वञे। इन वक्त बेड़े के अंदर मौजूद आयूं। सो मुझे पुठियां कैमरामैन ॾेखारींदो थी असांजे साम्हूं जेको आहे त फौजी आहिनि, सो उहे असांजो रस्तो रोक करे रहिया आहिनि। पाण कोशिशि कयूं पिया, क़ौमपरस्त धुरियूं ऐं सियासी समाजी धुरियूं जेके असां सां गॾु साण आहिनि, उहे कोशिशि करनि पिया पाण भंडार बेट ते पहुचूं ऐं बहरहाल पाण खे ज़बरदस्ती हू हथियार बंद हिते रोकी वेठा आहिनि। जी समुंड के अंदर
पंहिंजो डिंगी बेट जे भरिसां ई मौजूदु आहियूं। सो असांजे पुठियां ई जेको आहे कैमरामैन ॾेखारींदो त डिंगी बेट आहे। सो ही तमामु जेके आहिनि त पंहिंजो ॿेड़नि जे मथां जेके सियासी समाजी क़ौम परस्त धुरियूं असां सां गॾु साण आहिनि। सो पाण कोशिशि कयूं पिया त पंहिंजो डिंगी बेट ते पहुचूं, पर हिते जेके आहिनि फौजी ऐं पंहिंजो नेवी वारा सो उहे पंहिंजे बूटनि ते ऐं असांजो रस्तो रोक कयूं बीठा आहिनि। सो पाण खे कोन था छॾनि। फारूक भंगवार, सोच टीवी, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.